मोहब्बत जी शिकस्त शहीद बेनज़ीराबाद ऐं पुराणे शहर नवाबशाह में हर साल वांगुरु हिन साल बि नायाब थी वियल ग्रामोफोन ते लाज़वाल गीत ॿुधाइण जी हिकु सुंदर महफ़िल सजाई वई। हिन महफ़िल में पंजाब, बलूचिस्तान ऐं सिंध जे ॿिनि केतिरनि ई शहरनि खां ग्रामोफोन ऐं पुराणे दौर जी मौसीक़ी सां चाह रखंदड़नि वॾे अंग में शिरकत कई। बलूचिस्तान जे शहर लोरालाई ऐं शाहपुर चाकर मां गुज़िरियल 13 सालनि खां हिन महफ़िल में शिरकत कंदड़ शौक़ीननि आवाज़ जी दुनिया मां मौसीक़ी जा मोती ऐं हीरा ॻोल्हे हथ करे ग्रामोफोन ते पुराणा रिकॉर्ड वॼाए महफ़िल में वेठल हाज़रीन खां भरपूर दाद वरितो। कोटा खां आयल अब्दुल गफूर फिल्म जगत गुरु शंकर आचार्य जो आशा भोसले जी आवाज़ में ॻायल गीत आज केसाई सूरज चमका वॼाए भरपूर दाद माणियो। हैदराबाद वासी मोहम्मद अनवर सोलंकी मोहम्मद इब्राहिम जे वणंदड़ आवाज़ में लॻे लाहौतिन खे लात वॼाए महफ़िल खे झुमाए छॾियो। शाहपुर चाकर वासी जानूम डाहरी मास्टर चंदर जे पुरसोस आवाज़ में मालिक तूं दर्द कढींदे कीन छॾींदे जो रिकॉर्ड हलाए महफ़िल खे गरमाए छॾियो। खिपरोवासी अता चाहियो फिल्म अलिफ लैला जो तलत महमूद जी आवाज़ में ॻायल गीत मेरे नग़मों में तुम हो ऐं कराची खां आयल अब्दुल सत्तार ख़ास खिल्ली तरलोक कपूर ऐं शमशाद बेगम जी आवाज़ में फिल्म टूटे खिलौने जो गीत साल मुबारक आया जियो मेरे राजा वॼाए वाह वाह कराए छॾी। मौसीक़ी जी हिन मुनफ़रिद महफ़िल में कोटा खां मंज़ूर शाह, फैज़ मोहम्मद पान मस्तान, नौशेर फिरोज़ खां फ़ौजी अब्दुल हक, जाम साहब खां हाजन मिस्त्रो, लाहौर खां फ़याज़ अशर, सिब्बी खां एस बुखारी ऐं मुल्क जे कुंड कुछ मां आयल शौक़ीननि शिरकत करे पुराणा ऐं अनमोल गीत वॼाए माण्हुनि खे मस्तु करे छॾियो। ख़िदमत थींदड़ हिन अनोखी ऐं मुनफ़रिद महफ़िल जे ख़ालिक़ ग़ुलाम नबी झुलण ॿुधायो त खेसि नंढपण खां ई पुराणी मौसीक़ी सां चाह रहियो आहे। हीअ असुल मौसीक़ी आहे जंहिंखे ॿुधण सां सुकून मिले थो। शाइरी जेको सो पुराणी मौसीक़ी में नईअ में जेको सो उहो मज़ो न आहे, उहा मौसीक़ी न आहे। ऐं हिन में अॼुकल्ह नई मौसीक़ीअ में तमामु वॾो माना तसाद हिकिड़ो आहे उहो बयानु कयो पियो वञे। पुराणीअ में जदीद क़िस्म जो माना वो जेको आहिनि ॻाल्हियूं आहिनि उहो ज़ाहिर पियूं थियनि। मैं समझता हूँ कि पाकिस्तान के अंदर अपनी नौयत का एक मुनफरद और वाहिद प्रोग्राम है जो ज़िला सांगड़ के शाहपुर चाकर शहर में होता है और इसमें मुल्क भर से जो पुरानी मौसीक़ी के शौकीन हैं वो यहाँ पर पहुँचते हैं और सारी रात वो ग्रामाफोन पे रिकॉर्ड चलाते हैं और उस मधुर कुन आवाज़ जो है, मसूर कुन आवाज़ वो फ़िज़ा में गूंजती रहती है। बहुत खुशी होती है और सुकून मिलता है। और ये प्रोग्राम हर साल मुनक़िद होता है नवाबशाह शाहपुर चाकर में। तो यहाँ के मेज़बान ग़ुलाम नबी जुल्लन साहब, उनके हम बहुत मशकूर हैं। वो हमें यहाँ दावत देते हैं और हम इस प्रोग्राम में शिरकत करते हैं। हिन महफ़िल में शरीक मेहमाननि जो चवणु हो त अहिड़नि मुनफ़रिद प्रोग्रामनि जी हुकूमत खे मालिकी ऐं सरपरस्ती करणु ऐं भरपूर कवरेज ॾियारणु घुरिजे त जे अहिड़ियूं निज मौसीक़ी जूं महफ़िलूं क़ाइमु रही सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk